बदीन जिले के समूरन वाहन की पुछड़ में मुसलसल पानी की खोट खिलाफ बदीन बचाओ कमेटी के सॾ ते कॾण शहर में शटरबंद हड़ताल कई वही, जैं बैद बेडमी चौक खां कॾण प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी धरणो हयो वियो। धरणे में बदीन बचाओ कमेटी के अगवाणन, आबादगारन, वापारियन, शहरियन समेत सियासी समाजी धुरियन वॾी आंग में शिरकत कई। धरणे में शरीक माण्हुनि सेडा ऐं आबपाशी खाते खिलाफ सख्त नारेबाज़ी कई ऐं उन्हनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बस असांखे चंद वक्त जो एहतजाज कयोसीं तो बाक़ायदा असांखे पानी मिलियो, वारा भी असांजा फुल मिलिया। जेॾी महिल असांजो एहतजाज ख़त्म थियो असां ख़ुशि थियासीं तो वरी साॻियो ई असांजा ज़ुल्म शुरू थी वियो आहे। तो मालूम थियो आहे तो पानी आहे, जेकॾहिं असीं घोड़ा घोड़ा एहतजाज कंदासीं तो असांखे पानी मिलंदो, जेकॾहिं न तो असीं रुसवा ज़रीर ख़्वार थींदासीं। तंहिंजे करे असांखे हमेशह एहतजाज ऐं मजबूर न कयो वञे। जेकॾहिं असीं उथियासीं तो पोइ नूह जो तूफ़ान खणी करे उथंदासीं। बहरहाल महिरबानी करे असांजो पानी ॾिनो वञे, असांखे एहतजाज करण ते मजबूर न कयो वञे। 6 महीननि खां ही जदोजहद जी अलामत है बदीन ज़िलो। असांजो पानी हथरादू कोट करे सखर खां करा कोटड़ीअ ताईं हथ वठी वियो तो गुम कए, उहो हिन कोटड़ीअ ते वधाए पानी न पिया ॾियनि। ॿियो नंबर त जेका 1 लख एकड़ ज़मीन हिननि सखर बैराज जो तो कोटड़ीअ ते हिन ते रखी आहे अकरमाबाद, उन जे लाइ न हिननि जो तो फ्रेमवर्क वधायो आहे, न दर वधाया आहिनि, न जो तो हिन जो कमु मुकमल कयो आहे अकरमाबाद जो, जंहिंजे करे तो पानी अचे। ऐं इन करे उहा 1 लख एकड़ जेका सखर बैराज जी आबाद पई थिए, उन जे नतीजे में 1 लख एकड़ ज़मीन कढण सब डिवीज़न ऐं बदीन ज़िले जो तो ख़ैराबाद करण जे लाइ तो ही हथरादू पानी जी खोट आहे। असां इहा घुरदा कयूं त महिरबानी करे असांखे पंहिंजे हिसे जो पानी ॾिनो वञे, जेकॾहिं न त असीं मरण घड़ी ताईं जदोजहद जारी रखंदासीं। असां ताईं जेको आहे सो पानी नथो पहुचे। चइनि नले जे मुंहं खां हेसी थी जगह चोरई थी ख़ुदारा इहो बंदि कयो वञे। असां सां ज़ुल्म आहे, असां लॾ पॾाइण में मजबूर आहियूं। असांजो पानी जेको आहे सो असांखे ॾिनो वञे, चोरई बंदि कई वञे। रस्ते त असां वज़ीर आला खे, चीफ जस्टिस खे अपील था करियूं, ख़ुदारा असां ते रहम कयो वञे, असांजे हक़ जो पानी आहे सो असांखे ॾिनो वञे त असां जेके पंहिंजे बचनि जो गुज़र सफ़र करे सघूं। सलाम।